अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। बलोचिस्तान में 5.9 जे शिदत सां आयल ज़लज़ले तबाही मचाए छॾी। 20 खां वधीक माण्हू फौत, 300 खां वधीक ज़ख़्मी। गुज़िरियल राति 3 वॻे आयल ज़लज़ले में कोयटा, सिबी, चमन, किला अब्दुल्ला, ज़ोब, लोरालाई, पश्चिन ऐं मुस्लिम बाग में बि ज़लज़ले जा लोॾा आया। मुतासिर इलाइक़नि में पाक फ़ौज, FC ऐं NDMA जूं इमदादी कार्रवायूं जारी। ज़लज़ले सबबि पहाड़ जूं छिपूं किरण सबबि केतिरा ई शहरनि जो राब्तो कटिजी वियो। अपोज़िशन जो कमु ई रुगो हाणे रोइणु आहे। चूंड सुधारा हुजनि या कानून में तरमीम, अपोज़िशन खे मुखालिफ़त ई करणी आहे। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरीअ चयो आहे त अपोज़िशन रोईंदड़ ॿार जो टोलो बणिजी वई आहे, जंहिंजो कमु ई हर हुकूमती कम जी मुखालिफ़त करणु आहे। नून लीग ने बि तरमीमी आर्डीनेंस खे हुकूमत लाइ एनआरओ करार ॾेई छॾियो। शाहिद खाकान अब्बासीअ चयो आहे त हाणे हुकूमती करप्शन तोड़े असां सां लिकाइण ते नेब सवाल करे न सघंदो। नेब आर्डीनेंस ज़रिए हुकूमत पंहिंजी करप्शन खे एनआरओ ॾिनो आहे। हाणे हुकूमत आर्डीनेंस ज़रिए मनपसंद जा फ़ैसिला कंदी। पीपल्स पार्टी चेयरमैन ने बि तरमीमी आर्डीनेंस खे गैर क़ानूनी ऐं बदनीयतीअ ते बदल करार ॾेई छॾियो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त सिलेक्टेड हुकूमत वज़ीर आज़म ऐं संदसि दोस्तनि खे एहतिसाब खां छूट ॾेई छॾी आहे। रुगो अपोज़िशन खे निशानो बणाइणु चाहे थी। नेब चेयरमैन जी मुलाज़मत वारे मुद्दे में वाद गैर क़ानूनी आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि PTI जे कोर कमांडर कमेटीअ जो इजलास। शाह महमूद कुरैशी, परवेज़ खटक, फवाद चौधरी, असद उमर ऐं ॿिया शरीक। इजलास में नेब तरमीमी आर्डीनेंस, मुल्क जे सियासी सूरत हाल समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते गौर कयो वियो। मकानी इदारनि में चूंड तयारियुनि जो बि जाइज़ो वरितो वियो। पाकिस्तान बार ऐं सुप्रीम कोर्ट बार नेब तरमीमी आर्डीनेंस खे कारो क़ानून करार ॾेई छॾियो। गॾियल बयान में चयो वियो आहे त सदारती आर्डीनेंस सां नेब कानून में तब्दीली पार्लियामेंट खे हेठां ॾेखारणु बराबरि आहे। नए नेब चेयरमैन जी मुक़ररीअ ताईं मौजूदा चेयरमैन जो कमु जारी रखणु मेरिट जी लताड़ आहे। ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल पिंडोरा पेपर्स में शामिल माण्हुनि खे परडेही असां सां मंजबंद करण जो मुतालिबो करे छॾियो। ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल वज़ीर आज़म इमरान ख़ान खे ख़त लिखी चयो आहे त पिंडोरा ऐं पानामा पेपर्स में शामिल 1144 पाकिस्तानियुनि ख़िलाफ़ FBI खे 3 महीननि में कार्रवाईअ जो टास्क ॾिनो वञे। वॾे वज़ीर मुराद अली शाह पिंडोरा पेपर्स में शामिल वफ़ाक़ी वज़ीरनि खां उहिदा छॾण जो मुतालिबो करे छॾियो। मुराद अली शाह चयो आहे त पिंडोरा पेपर्स में जिन जा बि नाला आहिनि पाण खे एहतिसाब लाइ पेश कनि। नेब चेयरमैन जे मुलाज़मत में मुद्दे में वाद वारो सदारती आर्डीनेंस गैर आईनी आहे। हुकूमत कानून साज़ी असेंबलियुनि ज़रिए कराए। बिरिया रोड राति देर सां रेलवे फाटक जे वेझो हाजी ख़ैर मोहम्मद बिरोहीअ जे किरियाना जे दुकान खे चोर खाट हणी कैश रक़म सां गॾु क़ीमती सामान खणी चोरी करण में कामयाब। पुलिस वाक़िए वारे हंधि जॾहिं त पुलिस जाइ वारदात ते न पहुची सघी। कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न सैयद मोहसिन अली शाह जी सदारत हेठि जशन ईद मीलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इंतिज़ामनि खे हतमी शिकल ॾियण लाइ हिकु इजलास अॼु कमिश्नर ऑफिस जे कमेटी रूम में मुनक़िद थियो। इजलास खे ख़िताब कंदे कमिश्नर सैयद मोहसिन अली शाह चयो त इस्लाम मोहब्बत जो दरस ॾींदड़ मज़हब आहे ऐं हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त सिर्फ़ु मुसलमाननि लाइ पर पूरे आलम इंसानियत लाइ रहमत बणिजी करे मोकिलिया विया। 12 रबीउल अव्वल जे ॾिहाड़े ते शायान शान तरीक़े ते अक़ीदत ऐं मोहबत ऐं अमन सां मल्हायो वेंदो। कमिश्नर टिनी ज़िलनि जे डिप्टी कमिश्नर्स ऐं लोकल गवर्नमेंट खाते जे अमलदारनि खे हिदायत कई त जशन ईद मीलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में सफ़ाई सुथराई समेत समूरा घुर्बल इंतज़ाम जल्द मुकमल कया वञनि। शुएब अली उमरानी खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।